रब तबारक व तआला मेहरबानी फरमाई और ज़ोर की नमाज बार-बार पढ़ने की तौफीक अता फरमाए। पैगंबर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जै सुबह जी नमाज जमात सां पढ़ी वरी वरी करे दुनिया जो कम कार करे थो यानी बेपरी नमाज ज़ोर की जमात सां पढ़ियो अल्लाह साईं कम वक्त में पानी जो इबादत में कराए सुभान अल्लाह सुभान अल्लाह इबादत करण जा अल्लाह साईं तव्हां असांखे ॾाढा मौक़ा ॾिना आहिनि। ये हदीस पाक में हुआ नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था तव्हां घर जी जॻह ठाराईंदा आख़िरी हिस्से में तव्हां जारा हाणे असां रखंदा जारा इन जे लाइ त हवा बि अचे रोशनी बि थिए पर साईं फरमाइनि था जारा रखण जे वक़्त में इहा नियत कयो हे मां तॾहिं थो जारा रखां त बांग जो आवाज़ ईंदो ॿुधी वञी अल्लाह जी नमाज़ पढ़ंदुमि नबी साईं फरमाइनि था अल्लाह उन जी जॻह ई इबादत में कराए छॾे थो। अल्लाह साईं तव्हां असांखे नेकिन करण जा खोड़ सारा मौक़ा ॾिना आहिनि। इहे हदीस पाक में हुआ नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल अत्सु मिनर रहमान वरतफ़ाउ मिनश शैतान। साईं फरमाइनि था जेका तव्हांखे शिक ईंदी आहे न माण्हू शिक ॾींदो आहे कंदो आहे हिश सिंधी में चइबी आहे मेश नबी साईं फरमाइनि था जंहिंखे शिक अचे इहो अल्लाह जे तरफ़ां रहमत सम्झे वरतफ़ाउ मिनश शैतान ऐं उबासी अचेसि न इहा शैतान जे तरफ़ां सम्झे माण्हू खे उबासी ईंदी आहे वात खुली वेंदो आहे साईं फरमाइनि था जॾहिं उबासी अचेव वात ते हथु ॾींदा कयो न त तव्हांजो वात खुलियलु हूंदो शैतान जिस्म में वेंदो यजरी कमा मजरद दम में ईअं घुमंदो जीअं रत घुमंदी आहे तंहिंजे करे हूंदो आहे उबासी अचेव त इन वात ते हथु ॾींदा कयो। बाक़ी जंहिंखे शिक अचे नबी साईं फरमाइनि था उहो चवे अल्हम्दुलिल्लाह। ॿियो मुस्लमान बीठो आहे उनखे दुआ करे चवे त यरहमुकल्लाह अल्लाह तुते रहम करे। टियों बीठो आहे वरी ॿिनी खे दुआ करे चवे त यहदीकुमुल्लाह अल्लाह तव्हां ॿिनी खे हिदायत करे। चौथों बीठो आहे त वरी टिनी खे दुआ करे चवे त वयुस्लिहुल्लाहु बालकुम रब तव्हांजे ख़ैर करे अल्लाह तव्हांखे ख़ुशि करे। साईं फरमाइनि था इहे चारई माण्हू अल्लाह जो नालो खणनि था रब 70,000 मलाइकनि खे हुकुम करे थो तव्हां गवाह थियो इहे चारई माण्हू मां अल्लाह जो नालो खणनि था मां अल्लाह जी चइनी माण्हुनि जी ज़िंदगी जे गुनाह खे माफ़ करे छॾींदो जो गुनाह माफ़ थी वञनि अल्लाह हयाती में ज़िंदगी में जेतिरो थी सघेव कहिड़े गुनाह जी अल्लाह खां माफ़ी वठो रोअण जो जहान ऐं अल्लाह साईं नबी साईं जे करे तव्हां असांजे लाइ तौबा जो दरवाज़ो बंदि न कयो आहे तव्हां सां ख़ुशनसीब आहियूं उहो नबी साईं मिलियो आहे जेको इंसान जे लाइ रहमत आहे त जानवर जे लाइ बि रहमत आहे। हज़रत क़तादा नबी साईं जो जलील क़दर सहाबी आहे उनजी रिवायत आहे मां नबी साईं सां गॾु सफ़र ते वञा पियो साम्हूं नज़र कईसीं त हिकिड़ो खूह आहे खूह में ऐट वहे पियो ऐट जे चकर में पुठ फिरे पियो जॾहिं साईं जी उन खूह ते नज़र पई फरमाया क़तादा हल त हिन खूह तां पाणी जी पियूं अॻियां वण नज़र अचनि था शाम आहे वेही आराम कयूं। हज़रत क़तादा चयो वञी असां उन खूह जे वेझो आयासीं ॾिठोसीं त चकर में उठ फिरे पियो उठ फिरंदे फिरंदे जॾहिं उठ जी नबी साईं जे पाक चेहरे ते नज़र पई उठ खां दाह निकिरी वई ढुकरा करे वई पियो ईअं वहे पियो जी नंढड़ो ॿार अम्मा जे आॾो रोईंदो आहे रोईंदो रोईंदो अॻे हलियो पियो वरी आयो वरी नबी
से जे पाक चेहरे ने नज़र करे रोए पियो साईं जन रहमत जा हथ वञी उठ जे अखियुनि ते रखिया फरमान त टकरो ॿुधी कहिड़ी तकलीफ़ थी मां मुहम्मद खे ॾिसी करे रोए थो अल्लाह उठ खे मानी नबी से सां ॻाल्हाईंदो वेठो आहे चए थो साईं मां पंहिंजे मालिक ते दाही आहियां कहिड़ो तुंहिंजो मालिक साईं पाणी भराईंदो वेठो आहे कहिड़ी दाण अथसि चए साईं इहो 4 वक़्त नमाज़ पढ़ंदो आहे सुम्हण जी नमाज़ न पढ़ंदो आहे मूंखे भउ थींदो आहे मथां हिनजे करे अल्लाह जो अज़ाब न अचे त मां हिन अज़ाब में गिरफ़्तार थी वञा अल्लाह जान रखी आहे ख़बर आहे त मालिक हिकु नमाज़ न पढ़ंदो अल्लाह जो अज़ाब अची वेंदो अॼु मुस्लमान कलमे पढ़ण वारो नमाज़ पढ़े ई नथो अल्लाह जे दर ते अचे ई कोन थो अल्लाह जेको नमाज़ ते न अचे वक़्त बि गुज़री वञे इहो माण्हू थी पियो बेनमाज़ी ऐं अल्लाह सी बेनमाज़ी खे क़ुर पाक में 4 लफ़्ज़ चया आहिनि उहे लफ़्ज़ भला कोन के सुठा कोन अथव उते अल्लाह सी जो क़ुर चए थो फला सद्दक़ वला सल्ला वलाकिन कज़्ज़ब वतवल्ला सुम्मा ज़हब इला अहलिही यतमत्ता औला लक फऔला सुम्मा औला लक फऔला ओ बेनमाज़ी तुझी तबाहिया पोड़ तुझी तबाहिया पोड़ तुझी तबाहिया बेनमाज़ी खे अल्लाह से क़ुर पाक में 4 दफ़ा तबाह छॾियो अल्लाह जेके अल्लाह तबाह छॾे आबाद कोई नथो करे सघे ॿिनी पढ़ो अल्लाह से जी नमाज़ अचो अल्लाह जे दरवाज़े ते वक़्त आहे ईअं न त मौत मथां अचे हज़ारे दुआयूं घुरो कुझु न थींदो हाणे अल्लाह से अकुल अथव सम्झ ॾिनी अथव अचो अल्लाह जे दरवाज़े ते पढ़ो अल्लाह से जी नमाज़ ऐं पंहिंजे बच्चनि खे बि क़ुर पाक जी तालीम ॾियारो अंग्रेज़ी पढ़ाईंदो नौकरी मिलंदी न आहे क़ुर पाक पढ़ंदा क़ुर जी नौकरी कंदा अल्लाह तव्हांजे घर जा ठिकर में सोना करे छॾींदो क़ुर पाक में अल्लाह सी वॾी बरकत रखींदव वॾी अल्लाह सी रहमत रखींदव ऐं क़ुर पाक में अल्लाह अजीब अजीब असर रखिया अथव बुज़ुर्ग गोस्तानी रहमतुल्लाह अलैहि क़ुर वारो माण्हू थी गुज़रियो आहे भलारनि सां थी गुज़रियो आहे नंढड़ो हुयो अम्मा हुनखे वठी आई उस्ताद वटि उस्ताद हिनखे क़ुर पाक यादि कराए क़ुर खे हिफ़्ज़ करा पर उस्ताद मां चवां थी जेसीं ताईं पूरो क़ुर यादि न करे न हिनखे मोकल न ॾिजाए ईंदो घर वरी दुनिया जे कमनि में लॻी वेंदो क़ुर खां रहिजी वेंदो बाक़ी क़ुर पाक पूरो थी वञे माने नियापो बजाए पोइ मां पाण ईंदमि पोइ मां हिनजी इजाज़त वठंदसि ईद गोस्तानी नंढड़ो आहे क़ुर शरीफ़ शुरू कयो महीनो खनि रहियो ॾिसी करे क़ुर पाक पढ़ी वियो हिकिड़े महीने में वरी यादि करणु शुरू कई हेॾा अम्मा जी सिक में लॻी वई एक ॾींहुं शाम जो उस्ताद खे चवंदो उस्ताद मूंखे अम्मा जी सिक लॻी आहे मूंखे मोकल ॾे त मां वञा अम्मा जो मुंहुं ॾिसी अचां मूंखे ॾिसी अचां पोइ ईअं थींदो त मां राति वेंदुमि सुबुह जो मोटी ईंदुमि उस्ताद चवणु लॻो तुंहिंजी अम्मा मना करे वई आहे जेसीं ताईं क़ुर पूरो यादि न कंदे तेसीं ताईं तोखे मोकल न मिलंदी रोई करे चवणु लॻो साईं मूंखे मोकल ॾे अम्मा जी ॾाढी सिक लॻी आहे इहो इसरा ॾिसी करे उस्ताद सोचियो हाणे हिनखे ईअं चवां त राति में हिकिड़ो सीपारो यादि कर त पोइ सुबुह मोकल ॾींदोमांइ हे पूरो न करे सघंदो पोइ पाण ई चुप थी वेंदो हिनखे चवणु लॻो मोकल तॾहिं ॾींदोमांइ जो हिकु राति में क़ुर पाक जो पूरो सीपारो यादि करे ॿुधा हे आयो सिलसिले में रखी रोई करे चवे थो अल्लाह मूंखे अम्मा जी सिक लॻी थी हाणे मूंखां बर्दाश्त कोन थिए थी अल्लाह का मेहरबानी कर उस्ताद शर्त रखियो आहे हिकु राति में क़ुर जो सीपारो यादि कर अल्लाह का पंहिंजी गैबी मदद कर
अल्लाह पाजी का मेहरबानी कर हाणे बिस्मिल्लाह करे कुरान शरीफ शुरू को दे सॼी रात में कुसी पाण याद पढ़ी हो सुबुह जो उस्ताद के चवण लॻो साईं मां सॼो कुरान शरीफ पाण याद पढ़ियो अथव कि हितां ॿुधा जाथो जो ॿुधाए त ॿुधाईंदो थो वञे सुभान अल्लाह कुरान वारनि सां अल्लाह जी हेॾी मदद थींदी अथव अक़ल ते बि न आहे दिमाग़ ते बि न आहे देखो साहब रहमतुल्लाह अलैहि मां मेरापुर जे इलाइक़े में राजपर गोजाई राजपर वाइर पे वियासीं दस्तार बंदी कराईसीं क़ुरान जे हाफ़िज़ खे पोइ उते जो उस्ताद क़ुरान शरीफ़ खणी करे हथ में इहा ॻाल्हि कई त हे जेको नंढो छोकिरो आहे न रब हिन सां महिरबानी कई आहे 6 महीननि में सॼो क़ुरान यादि करे क़ुरान जी हेॾी मदद अथव ईअं न त कंहिंजे अक़ल ते कंहिंजे सम्झ ते हे अल्लाह जी हेॾी मदद थींदी आहे सुबुह थी जाथो सीपारो पुछे उस्ताद ॿुधाए थो उस्ताद मजबूर थी पियो चए मोकल ॾियां थो पर राति हिकिड़ी रही ॿिए ॾींहुं मोटी अचिजांइ हाणे मुंहिंजो भाई मुस्तामी आयो नंढड़ो आहे अची घर दरवाज़ो खड़कायईं अंदरां आवाज़ आयो केरु जे मां तुंहिंजो पुटु बायज़ीद बुस्तानी पुट कीअं आयो आहे एतिरे में कीअं आई के उस्ताद मोकल ॾिनी आहे जे मां उस्ताद खे मना करे आई आहियां त जेसीं ताईं सॼो क़ुरान यादि न करे त मोकल न ॾिजांसि ॿुधाए तो सॼो क़ुरान यादि कयो आहे जे न उस्ताद चयो त राति में सीपारो यादि कर मां राति में सीपारो यादि कयो मोकल मिली आहे हाणे मां आयो आहियां तुंहिंजो मुंहुं ॾिसां अम्मा चवण लॻी मां तो सवादो कयो हो अॻे मुंहुं न ॾेखारींदी मां जेसीं सॼो क़ुरान यादि न कंदे जे मुंहिंजो पुटु बायज़ीद बुस्तानी आहे त वञ पूरो क़ुरान यादि करे आ मां तोखे मुंहुं न ॾेखारींदसि वरी मोटी आयो अची पढ़णु शुरू कयईं 6 महीननि में सॼो क़ुरान यादि करे मोकल वठी दरवाज़े ते पहुतो वरी पुछां थी केरु चए बायज़ीद बुस्तानी तुंहिंजो पुटु आहे चए क़ुरान पूरो यादि कई चए पूरो यादि कई अथमि दरवाज़ो खोले सीने सां मिलाए चुमी ॾेई चयसि थी पुटु इन लाइ मोकिलियो मां त अल्लाह जो क़ुरान यादि कयो थी हाणे दुनिया में बि कामयाबी आहे त आख़िरत में बि कामयाबी न बि आहे अल्लाह जे क़ुरान में बरकत अल्लाह जे क़ुरान में ऐं क़ुरान वारा तव्हांखे अहिड़ी जात ते कमु ईंदा जाते अबो कमु न ईंदव अम्मा कमु न ईंदव क़ुरान वारा कमु ईंदव बुखारी शरीफ जी हदीस आहे साईं फरमाता क़यामत जो ॾींहुं थींदो हिसाब शुरू थींदो तॾहिं ख़बर पवंदी त क़ुरान वारो बि हिसाब में अची वेंदो रब फरमाईंदो त क़ुरान वारा हेॾे जुदा थी बीहो उहो वीचारो अलाइदो थी बीह रहंदो परेशान थींदो यार मूंखे अलाइदो कयो अलाह साईं मूंसां अलाए कहिड़ो मामिलो थींदो वीचारो मुंझो थी बीह रहंदो वरी नबी साईं फरमाईंदा हिसाब शुरू थींदो अहिड़े माण्हूअ जो अहिड़ो हिसाब जंहिंजा ॿई पुड़ बराबरि बीहंदा गुनाह बि ओतिरा नेकियूं बि ओतिरियूं रब फरमाईंदो सुभाणे वञ कंहिंखां हिकिड़ी नेकी वठी आहे त मां तुंहिंजे लाइ जन्नत जो फ़ैसिलो कयां चए साईं मां वञा थो अबे खां थो वठी अचां नबी साईं फरमाइनि था पंहिंजे अबे ॾे ईंदो अबे खे चवंदो अबा मूंखे सुञाणे थो मां केरु आहियां ॾिसी करे चवणु लॻुसि मुंहिंजो फलाणो तो पुटु आहे चइबा दुनिया में केॾो मां तोखे प्यारो हुउमि जेकॾहिं बीमार थी पवां बुखार अची वञे तो वटि पैसा न हूंदा त ओड़े पाड़े मां उधारा वठी मूंखे दवा बि वठी ॾींदे खे अब्बा कहिड़ी त तूं मुंहिंजे मथां महिरबानी कंदे खे अॼु क़यामत जो ॾींहुं आहे हिकु नेकी जी ज़रूरत पई आहे त मां जन्नत में वञा नबी साईं फरमाईंदा पोइ जवाब में चवंदो पुटु दुनिया में अञा वधीक तोसां महिरबानी करे सघंदो हुउमि अॼु क़यामत जो ॾींहुं आहे मां पाण परेशान आहियां हिकु नेकी घुरी थी अधु नेकी बि ॾियण लाइ तयारु आहियां हदीस जा पीउ अधु नेकी नथो ॾे वरी अम्मा ॾे अचे थो अम्मा मूंखे सुञाणे थी मां केरु आहियां ॾिसी चवेसि थी मां सुञातो त तूं मुंहिंजो फलाणो पुटु आहे मुंहिंजे जिगर जो टुकड़ो आहे अम्मा दुनिया में वक़्तु यादि कर मां नंढड़ो हुउमि तुंहिंजी गोद में झोल में पेशाब कयां पाखानो कयां
तुझी गोद झोर ख़राब थी वञे अम्मा तोखे माते कार्ड नहीं दी हक़ीक़त अल्लाह अम्मा जी गोद में पाखानो करे पेशाब करे अम्मा के कार्ड नहीं दिया अम्मा के त तुझी मां सां मेहरबानी ही अजमा के नेकी जे तमा जन्नत में वञा नबी से फरमाता अम्मा जवाब में चोरी उठ दुनिया में न वधीक तो मेहरबानी करे सकती है अज क्या जो दिया मां पान परेशान आया हिक नेकी बुरी थी अध नेकी बिना तैयार हाणे मुझो जो अरमान करो अचे तो ये दुनिया में हिकड़ी नेकी वधाए कया अज मां जन्नत में वञा और कुरान वाले जी नजर रखस कुरान वाले सदके सो कुरान हे दिया नारो खड़ी सदके अरे मां नारो खड़ी सदके तो सुञातो थी जे मां सुञातो तमा जे कीअं जे गाल में दुनिया जे अंदर मां कुरान पढ़ण जे लाइ मदरसे ॾे वेंदो हुअमि रस्ते ते तुंहिंजो घर हुयो हिकु ॾींहुं वञा पियो कुरान पढ़ण जे लाइ मदरसे ॾे तुझे घर जे वेझो आहिनि त बारिश शुरू थी वई बरसात शुरू थी वई मींहुं वसणु शुरू थी वियो तो मूंखे चयो त मुंहिंजे घर में अंदरि थी बीहो मां बीठुमि मींहुं बंदी कोन थिए पियो बरसात बंदी कोन थिए पई पोइ मूंखे तो चयो त बुख लॻी अथई मानी त खा मूंखे तो मानी खाराई हाणे ॻाल्हि ॿुध अॼु मूंखे अलाह अलाइदो कयो आहे ख़बर न आहे त मूंसां कहिड़ो माण्हू थो थिए हा त मां तोखे पंहिंजी नेकी जो बदिलो ॾियां जो मूंखे तो मानी खाराई क़ुर जे करे हा त मां तोखे बदिलो ॾियां हाणे बदिलो वठी करे नेकिन में रखे थो उन लाइ जन्नत जो फ़ैसिलो थिए थो रब फरमातो क़ुर वारा इन लाइ त मां तोखे हेॾे बीहारियो हुयो इन लाइ त क़ुर जे करे नेकी कई थी न उनखे पंहिंजो बदिलो ॾे हाणे उहो नेकी जे करे जन्नत में क़ुर वारा तोसां को हिसाब ई कोन्हे बिना हिसाब जे जन्नत में वञो अल्लाह भलाई कई थी क़ुर जे करे ऐं जेके क़ुर वारनि खे ख़ैर जो कान वमा तुक़द्दिमू लिअन्फुसिकुम मिन ख़ैरिन तजिदूहु इंदल्लाहि हुव ख़ैरन व अअज़म अजरा अल्लाह फरमातो बाना तू का भी नेकी नंढड़ी कई आहे मां अल्लाह नेकी खे वधाईंदो आहियां जबरन जे बराबर कंदो आहियां अल्लाह वटि नेकी घुटंदी न आहे अल्लाह नेकिन खे वधाईंदो आहे ख़ैर खे बि वधाईंदो आहे अल्लाह में बरकत रखंदो आहे अल्लाह में कुदरती मेहरबानी रखंदो आहे ऐं अल्लाह फरमातो वस्तगफिरुल्लाह मां रब्बकुम गुनाह की माफ़ी वठो हयाती में इहो तव्हां सां केतिरो वज़ीफ़ो आहे केतिरो गुनाह की माफ़ी वठो इन्नल्लाह गफ़ूरुर रहीम बेशक अल्लाह बख़्शींदड़ बि आहे रहीम रहम करण वारो बि आहे ऐं अल्लाह जो क़ुर क़यामती हलंदो हिनखे का शइ नथी कुझु करे सघे ॾिसो था ज़माने खां अल्लाह जी महिरबानी सां साॻियो क़ुर आहे न ज़बर में फ़र्क़ु आहे न ज़ेर में फ़र्क़ु आहे छो त क़ुर में अल्लाह फरमायो इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहु लहाफ़िज़ून क़ुर पाक के नाज़िल भी मां कयो आहे क़यामत ते जी हिफ़ाज़त करण वारो बि मां अल्लाह आहियां अब जी अल्लाह हिफ़ाज़त करे कंहिंखे ताक़त न आहे जो क़ुर खे घटि करे सघे अल्लाह जो सचो क़ुर अथव तॾहिं मुंहिंजे सोणे नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे इक़राउल क़ुरआन कुल्ल यौमिन वलौ बिहर्फ शातिन नबी सी फरमाता हर ॾींहुं अल्लाह जे क़ुर जी तिलावत कंदा कयो एतिरो ई कयो जी बकरी खे ॾोड़ो आहे मेंढ ॾो देर लॻंदव गऊ ॾोंदव देर लॻंदव बकरी ॾोड़ में देर न लॻंदी आहे थोड़ी देर भी अल्लाह जे क़ुर जी तिलावत कंदा कयो सुबह साईं नमाज़ पढ़ी निकितो ज़बान सां पढ़ियो यासीन वल क़ुरआन हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिल मुस्तक़ीम थोरो थोरो पढ़ो अल्लाह वटि सवाब थियो ए अमल कयो हयाती में ज़िंदगी में भलाई जा कम कयो नेकी जा कम कयो ऐं वादे नसीब जो मतिलबु इहो हूंदो आहे हर हिकु इंसान गुनाहगार आहे कुल्लु बनी आदम ख़ताऊन वखैरुल ख़ताईन तव्वाबून नबी से फरमाता हर एक इंसान गुनाहगार आहे पर भलो गुनाहगार हुआ जो हयाती में तौबा करे वठे ए हयाती में वक्त मिलियल अथव अल्लाह साईं सभिनी खे अमल साल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह क़ुरान पाक ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए अल्लाह के मस्जिद के भी क़यामत की आबाद फरमाए जेके आबाद कंदा उनके भी आबाद फरमाए असां मदरसो
तव्हांखे मालूम आहे अगली बरसात में हिकु पासो किरी पियो उनमें सही कराइणो आहे असां हल खणी आया आहियूं जीअं कणिक जी अलाही महिरबानी सां थी आहे उन में जेतिरो आहे को अधु मण जेतिरो थी सघे इहो अधु खणी आया आहियूं अलाह साईं इहे लफ़्ज़ मुंहिंजा क़बूल फरमाए रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना